छठी बुलेटिन की शुरुआत में तव्हांखे अहम ख़बर ॾींदासीं। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां IG सिंध ऐं कमिश्नर कराची सां गॾिजी इजलास कयो आहे। इजलास में रेड ज़ोन में थियल वाक़े बाबति तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो त घरू सेक्रेटरी पंहिंजी सरबराही में कमेटी क़ाइमु करे। संदसि चवण हो त जांच दौरान केर बि मुलविस निकितो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहर में अमन हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां IG सिंध ऐं कमिश्नर कराची सां गॾिजी इजलास थियो आहे। इजलास में रेड ज़ोन में थियल वाक़े बाबति तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। वरी वज़ीर मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो त घरू सेक्रेटरी पंहिंजी सरबराही में कमेटी क़ाइमु करे। संदसि चवण हो त जांच दौरान केर बि मुलविस निकितो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहर में अमन हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां IG सिंध ऐं कमिश्नर कराची सां गॾु इजलास थियो आहे। इजलास में रेड ज़ोन में थियल वाक़े बाबति तफ़सीली ॻाल्हियूं थियूं आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त घरू सेक्रेटरी पंहिंजी सरबराही में कमेटी क़ाइमु करे। संदसि चवण हो त जांच दौरान केर बि मुलविस निकितो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहर में अमन हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन त वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि IG सिंध ऐं कमिश्नर कराची सां इजलास थियो आहे। इजलास में रेड ज़ोन में थियल वाक़े बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल्हि थी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त घरू सेक्रेटरी पंहिंजी सरबराही में कमेटी क़ाइमु करे। संदसि चवण हो त जांच दौरान केर बि मुलविस निकितो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहर में अमन हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि IG सिंध ऐं कमिश्नर कराची सां गॾु इजलास थियो आहे। इजलास में रेड ज़ोन में थियल वाक़े बाबति तफ़सीली ॻाल्हियूं थियूं आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त घरू सेक्रेटरी पंहिंजी सरबराही में कमेटी क़ाइमु करे। संदसि चवण हो त जांच दौरान केर बि मुलविस निकितो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहर में अमन हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां IG सिंध ऐं कमिश्नर कराची सां गॾु इजलास थियो आहे। इजलास में रेड ज़ोन में थियल वाक़े बाबति तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त घरू सेक्रेटरी पंहिंजी सरबराही में कमेटी क़ाइमु करे। संदसि चवण हो त जांच दौरान केर बि मुलविस निकितो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहर में अमन हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। तव्हांखे अहम ख़बर बाबति अपडेट कयूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां IG सिंध ऐं कमिश्नर कराची सां गॾु इजलास थियो आहे। इजलास में रेड ज़ोन में थियल वाक़े बाबति तफ़सीली ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त घरू सेक्रेटरी पंहिंजी सरबराही में कमेटी क़ाइमु करे। संदसि चवण हो त जांच दौरान केर बि मुलविस निकितो उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त शहर में अमन हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर फयाज़ कुरैशी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। फयाज़, वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि IG सिंध ऐं कमिश्नर कराची सां इजलास थियो आहे। छा तफ़सील आहिनि? बिल्कुल सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर अला हाउस में हिकु ऐलान ते जो इजलास करायो, जंहिंमें IG सिंध मुश्ताक महर ऐं कमिश्नर कराची इक़बाल मेमन उन इजलास में मौजूदु हुआ। कल्ह जेको रेड ज़ोन जे इलाइक़े में CM हाउस जे ॿाहिरां जेका सूरत हाल पेश आई, उन हवाले सां वॾे वज़ीर न सिर्फ़ु तफ़सीली तौर ते ब्रीफिंग वरिती, बल्कि केस समूरी सूरत हाल खां आगाह कयो वियो त पुलिस खे इहो क़दम आख़िर खणणो छो पियो। वॾे वज़ीर वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कयो। संदसि चवणो हुयो त सेक्रेटरी दाख़िला पंहिंजी हिदायत में पंहिंजी सरबराही में हिकिड़ी कमेटी क़ाइमु करे समूरी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वञे ऐं कमेटी इन हवाले सां न सिर्फ़ु इन ॻाल्हि जो तयन करे त इन मामले में बुनियादी तौर ते ज़िम्मेदार केरु हुयो, जंहिंजे ख़िलाफ़ एक्शन खणण जी ज़रूरत आहे। वॾे वज़ीर हिदायत की त शहर जो जेको अमन अमान आहे उन जे हवाले सां कंहिं क़िस्म जो कॉम्प्रोमाइज़ न कयो वेंदो। वॾे वज़ीर कल्ह कराची में जेके कारोबार बंदि करण जे हवाले सां सूरत हाल पेश आई या कानून जे ख़िलाफ़ जेके माण्हुनि क़दम खया उन्हनि जे ख़िलाफ़ समूरी डिटेल वठण खां पोइ सख़्तु हिदायत कयो त अमन अमान कंहिं सूरत में उन में कंहिं क़िस्म जो कॉम्प्रोमाइज़ न कयो वेंदो। हाणे अगरि जेकॾहिं अमन अमान ख़राब करण जी कोशिशि कई त उन जे ख़िलाफ़ न सिर्फ़ु सख़्तु क़दम खया वञनि, बल्कि पुलिस जी जेका डिप्लॉयमेंट आहे उहा शहर जे समूरनि इलाइक़नि में मौजूदु रहण खे यकीनी बनायो वञे। अगरि जेकॾहिं अहिड़ी का सूरत हाल पैदा करण जी कोशिशि कई हुई, कंहिं कारोबार बंदि करायो या कंहिंजी जान खे या कंहिंजे माल खे नुक़सानु पहुचायो वियो त उन जे हवाले सां सख़्तु क़दम खया वञनि। ऐं पुलिस थोरे जेको कमिश्नर कराची पाण में राब्ते में रही इन सूरत हाल खे बहितर नमूने सां मॉनिटर कनि ऐं अहिड़े क़िस्म जो को बि वाक़ियो पेश न अचे जो माण्हुनि जी जाननि खे नुक़सानु पहुचे। कल्ह जेके वाक़े में जेके माण्हुनि सां जेका सूरत हाल पेश आई या हुकूमत जे मथां तनक़ीद थी या औरतुनि जे मथां जेका लटबाज़ी थी, उन हवाले सां पिणु वॾे वज़ीर तमामु घणे नाराज़गी इज़हार कंदे न सिर्फ़ु अफ़सोस कयो आहे, बल्कि इन हवाले सां वॾे वज़ीर न सिर्फ़ु पाण ख़ुदि जेका मुतासिर दुराए MKM पाकिस्तान उनजी क़यादत सां पिणु राब्तो कयो। वफ़ाक़ी वज़ीर अमीन हक सां फ़ोन ते राब्तो
ठीक है फयाज, मेहरबानी वहाँ तफसील ॾिना।